अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाला खुशियों खैर ठीक ठाक जे त तव्हां असां चैनल ॾिसी रहिया आहियो यूट्यूब जो तालिब जतोई। अॼु असां हिते लोकेशन ते बीठा आहियूं ऐं असां ॿ टे क्लब जेके रहंदा आहियूं ऐं उन सां गॾु असां तमामु असां तरीक़ा दोस्त बि आहियूं ऐं असां जेको क्लब भरियो आहे हींअर उहो तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं उन में असांजो साथ ॾेई रहिया आहिनि साईं असांजो साईं ज़ुल्फ़कार सनम माबड़ो साहिबु। साईं तारीफ़ कराइजो पंहिंजे वादा पाण। साईं ज़ुल्फ़कार सनम माबड़ो ऐं इन चैनल खे तमामु घणो लाइक कजो। असां सेट ते आहियूं, तव्हांजे लाइ महिनत कयूं था ऐं तव्हां लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कंदा महिरबानियूं। ऐं ॿियो असांजो पहिरीं प्यारो दोस्त सीनियर एक्टर साईं मोहम्मद रहीम। साईं मोहम्मद रहीम छा हाल आहे? खैर बाबा, खुश आहियो? ख़ुशि ॿियो ख़ैर आहे? लोकेशन ते बीठा आहियो, कीअं पियो लॻे भला? ॾाढो बहितरीन पियो लॻे। हाँ ऐं तालिब हुसैन जे नाले खां इहो यूट्यूब आहे चैनल, इनखे सब्सक्राइब कयो। इनशाला तव्हांखे वधीक हिन खां वधीक सुठियूं ऐं बहितरीन तव्हांखे इहो वीडियो ॾेखारींदासीं। असांजे पीर बख्श लाशरी साहिबु आहे जेको लाशरी प्रोडक्शन जो डायरेक्टर साहिबु आहे। ॿिया दोस्त बि गॾु आहिनि, तालिब हुसैन पाण बि बीठो आहे। हाणे असांजो इहो जेको चैनल जो मालिक साईं तालिब हुसैन जतोई छा हाल आहे? ख़ुशि ख़ैर आहे? कीअं भला मज़ो अचे पियो? ॾाढो वीआईपी हाँ सुठो मज़ो पियो अचे करे नयूं नयूं लोकेशन पिया था। यकीन त उन्हनि खे असांजी शूट जेके पसंदि ईंदा कंदा ऐं लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा। तव्हांखे वधीक लाइ जेको आहे ॿियूं तव्हांखे जेको आहे वीडियोज़ मोकिलींदासीं। दोस्तों हाणे असां हलूं था पंहिंजे जेके क्लिप आहे उन्हनि जी तरफ़ ठाहिण जे लाइ ऐं ठाहे पोइ तव्हांखे असां शेयर कंदासीं, वीडियो ॾेखारींदासीं। जेके तव्हांखे सुठा लॻनि तव्हां शेयर